हिन ॻाल्हि सां त इनकार केर बि नथो करे सघे त कराची जी ट्रैफिक ॾींहों ॾींहुं हिकिड़ो वर्स्ट वर्स्ट खां वर्स्ट थी वञे पई। ठीकु। अच्छा, काबू थी वञे। हाणे जॾहिं ट्रैफिक पुलिस असां रुॻो उगाड़ी लाइ वेठल हुई, हाणे चयूं त भई इन जो हल छा आहे, यानी असीं पुलिस त नथा सुधारे सघूं, हा माण्हू त ऑन ग्राउंड असीं नथा करे सघूं, उहे करप्शन कंदा, पोइ हाणे उहो त ॻाल्हियूं थींदियूं हू थींदो। हाणे छा कजे, हुनखे त नथा सुधारे सघूं। हाणे असीं कैमरा में ॾिसंदासीं, पोइ माण्हुनि जे घरनि ते ॻरा चालान मोकिलींदासीं। यू सी ही सेफ सिटी, एतिरा कैमरास तव्हां वटि सॼे सिंध में। हाणे आउं जिथां रोज़ कराची में अचां वञा, को कैमरा न आहे, को कैमरा न आहे। न जी। अच्छा, ऐं मूंखे इहो जवाबु ॾिनो वञे त जिथे सिग्नल्स आहिनि, छॾियो हुननि कराची जे उन अहिड़नि इलाइक़नि में। नशीब फराज़ जे इलाइक़े डिफेंस में यस अक्सर सिग्नल्स ख़राब हूंदा आहिनि, यस त पोइ कंहिंखे चालान कजे, कंहिंखे चालान कजे। अगरि खॾो आहे रोड ते ऐं खॾो बचाइण लाइ हुन मोटरसाइकिल वारो या गाॾी वारो ईअं घुतणे थो, उहो चालान कंहिंजो थियणु खपे। एग्जैक्टली। See, I am not in toto जे चए न बिल्कुलु एब्सोल्युटली असां न असीं ट्रैफिक सुधारण जी ज़रूरत न आहे, 100 सैकड़ो ज़रूरत आहे, लेकिन पंहिंजा ॿिया मामलात त ठीकु कयो न सर। मिसाल ही कराची यूनिवर्सिटी जे करे, यूनिवर्सिटी रोड जे करे जेका अज़ाब थिए थी ट्रैफिक जी, ही जेको ख़ुदि तव्हां VIP मूवमेंट में जेको सॼी ट्रैफिक खे ब्लॉक कयो था, जी हा, त पोइ ही सुठी ॻाल्हियूं आहिनि, बशर्ते कि बाक़ी सभु मामला सुठा हुजनि, उहे बि रेगुलेटेड हुई। उहो रेगुलेटेड हुजनि। हिते का शइ त पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त ही ई चालान अगरि आउं चैलेंज करणु वञा त वरी ट्रैफिक पुलिस वटि वञा। हिते कहिड़ा कंज्यूमर कोर्ट्स असां वटि कोर्टनि में वञणु, मिसाल अगरि मूंखे तव्हां 20,000 रुपए जो चालान ॾिनो, आउं मिसाल सम्झां थो न मां ग़लति न हुउसि, हाणे किथे वञा, कोर्ट पे वञा, ऐं पोइ 5 साल वकीलनि जी फीस भरियां, 5 साल ताईं कोर्टनि में हलां, उहो हाणे तव्हां ॾियो था, उहो मुंहिंजे मथां आहे। तव्हां मुंहिंजो मसइलो हल करे छॾियो, मां नड़ती हुउसि, शायदि तूं मूंखे सलाह ॾींदो त भई आउं अगरि मिसाल एग्री नथो कयां 20,000 से यस या 40,000 जेके बि हुननि दंड रखिया आहिनि, ॻरा दंड रखिया आहिनि, को 200-500 त न आहे। जी हा, आउं अगरि डिसएग्री कयां थो हुन ई चालान सां, त मूंखे चयो वेंदो सही तूं अदालत वञ। यस अदालत वञ त माना आउं 20,000 जे चालान लाइ पहिरीं त हिकिड़े 2 लख रुपए जो वकील कयां, 1,50,000 खां घटि त को वकील, नंढो वकील बि कोन मिलंदो, पोइ वरी शुनायूं कटियां। जी हा, जी हा। थैंक यू। इहो पुछिणो माना उहा ई ॻाल्हि थी वई न, माण्हू खे बसि पोइ मजबूर करिणो आहे त बाबा मञ, न त सर रिएक्शन्स ॾिसो, माण्हू विच मां हिकिड़ी दुनिया में, साईं दुबई में इहो थींदो आहे, सॼी दुनिया में थींदो आहे। मौज़ब मुल्कनि में, उते मुल्क थी वेंदो, हा, मतिलबु एॾा ॻरा टैक्सिस हूंदा आहिनि। तमामु ॻरा। ओके, मूंखे ॿुधायो पिए त हू शायदि कतर में अलाए बहरेन अलाए किथे इन के ईअं मिडल ईस्ट जे मुल्क में हो, चई त उन जेको सिग्नल अञा इहे रेड लाइट न थी, अञा येलो थी, ग्रीन खां येलो थी, हुन कट आहियूं त सी छिकी वई, ऐं हुन ते को अलाए 2 लख अलाए 3 लख रुपया पाकिस्तानी जेको आहे ॾंढ लॻो। ठीकु आहे, असांखे बि ठीकु थी वियो, पर तव्हां कतर ऐं दुबई करे ॾियो न असांखे पहिरीं त, यस असांखे रोड ठीकु करे ॾियो, असांखे सिग्नल्स नथा कमु कनि सर, सिग्नल्स जी टाइमिंग्स ग़लति आहे, जेके नंढा खैर डेग थी वेंदियूं ॻाल्हि ते। ऐं चाहियां थो बाक़ी सभु मामला ठीकु करे ॾियो असांखे, ऐं अगरि उनखे चैलेंज करणु चाहियां त मूंखे को सवलो बिना ख़र्च वारो को फॉर्मूलो तो ॿुधायो। एंड हाउ इज़ इट पाकिस्तान जे हिसाब सां इहो ज़रा जेके पाकिस्तान जहिड़ा कंट्री आहिनि, इंडिया थी वियो, बांग्लादेश थी वियो, ठीकु आहे उते बि आहिनि, पर ॻरा वेस्टर्न कंट्रीज़ में इहे चालान वग़ैरह घणा हेॾा महांगा, छो हिते त वीचारो अगरि जेको कमाए थो न 20,000 त नॉर्मली पघार आहे। न त इन करे डिटरेंस क्रिएट कनि था न। ॾिसो असांजा बि मोटरसाइकिल जी कराची में हले थी, या सर कराची हैदराबाद जिथे किथे सभु, ऐं त इहो न चवां गाॾी वारा सुठो हलाईंदा, गाॾी वारा अलाए छा था हले, हिते त सभु कोई बसि पंहिंजी मर्ज़ी थिए थो हले, को परवाह कोन्हे, का रेगुलेशन न आहे, हिते हर को पंहिंजी मर्ज़ी थिए थो। ॻाल्हि इहा आहे त ठीकु, त डिटरेंस त ठीकु आहे न, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बाक़ी सभु माहौल बि ठीकु करे ॾियो, पोइ भले कयो। कैमरास त पूरा सेफ सिटी जा सॼा कैमरास त हणी वठो। यस एजुकेट बि कयो माण्हुनि खे, ज़रा गॾो गॾु सभु शयूं हलनि। अॻिते हलो, अॼु मिसिंग इहे जेके अफ़सर हुया, NCCR जो जेको मेन अफ़सर हुई, FIA जी कस्टडी में मिली वियो फाइनली। इहे बि इंट्रस्टिंग केस थियनि था पाकिस्तान में, हा, हिकिड़े अदारे जा माण्हू जेके गुम थी था वञनि, पोइ वरी ॿिए अदारे वटि मिली था वञनि, न उन ई इदारे जा गुम थिया, असल में उतां ई मिलिया, उतां ई मिली आहे। अॼु असांजे CM आफ़रीदी साहब जी मुलाक़ात न थी,
पर चीमा फ़रीद साहब जेको आहे उहो अॼु मञनि था पिया त दहशतगर्दी अफ़गानिस्तान मां थिए थी, अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी सां गॾु रोकणु खपे, अफ़गानिस्तान खे जेको आहे उहो सम्झणु खपे या पाकिस्तान खे नुक़सानु थिए थो, उहे ॻाल्हियूं कनि था पिया, पर मुलाक़ात अॼु बि न थी आहे उन्हनि जी, पर गॾो गॾु असांजी ॻाल्हियूं हलनि थी पियूं, वरी अफ़गानिस्तान सां गॾु वरी ॻाल्हियूं चवनि था पिया त शुरू थियनि। जी जेसिताईं आफ़्रीदी साहब जो मामिलो आहे, उन कोर कमांडर साहब जी मुलाक़ात बि थी आहे उन्हनि सां पेशावर वारे जी, त ऐं आहिस्ते हाफ आहिस्ते कैबिनेट बि ठाहे थो चए। आहिस्ते आहिस्ते ब्रीफ कंदा, उनखे सम्झाईंदा, उहो पोइ मुलाक़ात जॾहिं ही सम्झी वेंदो आफ़्रीदी साहब त ॿोली पंहिंजी ठीकु रखणी आहे, राणा सनाउल्लाह बि चए पियो त पंहिंजी ॿोली ठीकु कर, पोइ मुलाक़ात बि थी वेंदी। उहो ऐं ज़ाहिर आहे चीफ मिनिस्टर आहे त उनखे ॿिया पासा बि ॾिसणा आहिनि, हिकिड़े एंगल खां सिर्फ़ु जियालो हाणे वर्कर त न रहियो आहे न, ही इज़ अ चीफ एग्जीक्यूटिव ऑफ द ब्राह्मन्स, त उनखे ग्राउंड रियालिटी सां गॾु हलणो पवंदो। वरी असां इस्तांबुल में ख़्वाजा साहिब चए थो त हू तालिबान वारा शायदि वरी कुझु थोरो मुंहुं माड़पे में अचणु चाहिनि था, मूंखे ॾुखियो थो लॻे, कोशिशि करणु खपे त ॻाल्हियुनि सां मामलात हल थी वञनि। ऐं सम्झा थो मुंहिंजे वस में कोन्हे। ऐं हिकिड़ी ख़बर मूं नंढड़ी पढ़ी कंहिं अख़बार में, त उते ई हेबत ख़ान कहिड़ा आहिनि, अमीर कहिड़ा, हेबतुल्ला हेबतुल्ला, हेबतुल्ला सां को लोकल कमांडर को उते अटकी पियो आहे, उनखे मतिलबु अंदरि फिशर्स आहिनि हा न, उहो काबुल रजीम में। जेको ॿियो जो कंधार रीजन अथनि पूरो, उहे ॾाढा अगेंस्ट आहिनि बेसिकली हिन वारे जे, छो उहे एक्सट्रीम थोरा रिलीजियस आहिनि, हे थोरा वरी घटि आहिनि। उहे जेके कंधार वारा आहिनि उहे चाहिनि था त इंडिया सां असांजो को तालुक न हुजे, असां न मिलूं। सो काबुल ऐं कंधार में अगरि मिसाल अगरि इहो जी फिशर्स आहिनि या इख़्तिलाफ़ आहिनि, त अहिड़ा ॿिया फिशर्स ऐं इख़्तिलाफ़ काबुल जे अंदरि बि हूंदा, कंधार जे अंदरि बि हूंदा। त ही पाकिस्तान जेको हिन जी ट्रेड रोके वेठो आहे ऐं मुस्तक़िल अगरि स्ट्राइक ॿियूं बि कई, त अफ़गान्स खे आख़िर में इहो ज़ोम ज़हन में रखण त असां अंग्रेज़नि खे, अमेरिकन्स खे, सोवियत यूनियन खे हरायो, त ईअं हरायो ई त उहो तव्हां वटि अची विया, पाकिस्तानी छो ईंदा तव्हां वटि, ॿाहिरां ई कमु लाहे वठंदा। हा, अॼु बि जेको आहे उन्हनि कोशिशि कई आहे जेका रुकिजी आहे। ऐं सभु हे जेको मौलाना फज़ल रहमान साहब उन स्टेटमेंट ॾिनी, उन्हनि चयो त हीअ जेका असांजी अप्रोच हले थी पई टुवर्ड्स द अफ़गानिस्तान, इट कैन प्रोलॉन्ग द डीस्टेबलाइज़ेशन। हू चवंदा अगरि जे डीस्टेबलाइज़ेशन प्रोलॉन्ग माना लंबी करे थी, त पोइ इहो असांखे सम्झणु खपे त पोइ असां चाइना जो खोए छॾींदासीं एतबाद। ॾिसो, चाइना बि इहो त ॾिसणु चाहींदो न, चाइना खे पाकिस्तान जी इहा जेको रीज़न आहे उहो जस्टिफाइड त आहे न, त पाकिस्तान में टेररिज़म त बंदि करायो न, उहो चाइनीज़ कीअं सेफ रहंदा। ज़ाहिर पूरो सी पे जेको बलोचिस्तान मां थिए थो त घणे भाङे हिनजे चाइनीज़ जे ख़िलाफ़ु थिए थो, त पोइ अगरि अफ़गानिस्तान मां टेररिज़म ख़तमु न जे बुनियाद ते अगरि पाकिस्तान हुन सां इंगेज थियो वेठो आहे, देरि सवेर पोइ चाइना जी गुड ऑफिसिस बि यूज़ थींदियूं। इंगेज थियण लाइ त उहो मना नथा कनि, चवनि था अगरि जे जारिहाना कुझु कमु थिए थो त पोइ चाइना जे एतबाद असां खोए छॾींदासीं। ऐं ॾिसो टुवर्ड्स दिस। ऐं सम्झा थो, ॾिसो मां जॾहिं चाहियां थो त तकड़ में हल न थींदो, हिन मुराद इहा न आहे त 10 साल हलंदो, ऐं सम्झा थो ही तालिबान रिजीम न रहंदी, जेतिरो ही 6 महीना साल अगरि 1.5 साल ईअं हलियो किसो, त काबुल रिजीम सस्टेन न करे सघंदी। पोइ बि त डीस्टेबलाइज़ेशन रहंदी अफ़गानिस्तान हा, जी। उहो हिकिड़ा अलॻि इंतिशार, पोइ हुनजो कीअं सदेबाब कनि था उहा अलॻि ॻाल्हि आहे। अमेरिका चाइना जा टॉक्स हली सभु थियनि था पिया, टॉक्स ऑलमोस्ट मुआदे ते करीब पहुची विया आहिनि। ट्रम्प चए थो त बसि थी सघे थो अॼु ई मुआदो करे वेठो, जब 10% टैरिफ बि लाहे छॾियो अथई। चाइना बि चए थो त सुठो तालुकात रखणु चाहियूं था, असां इहा जेका इंतकाम वारी जेका जंग आहे हिक ॿिए खां बदिलो वठणु, इहो असांखे बंदि करणु खपे, हिन रेस में असांखे न लॻणु खपे। ऐं चाइना अमेरिका बि चए थो त चाइना जे थ्रू यूक्रेन वॉर खे बि असां जेको आहे सेटल कंदासीं, त हे यस, चाइना कैन बी इफेक्टिव कि हू रशिया ते पंहिंजो इन्फ्लुएंस यूज़ करे ऐं यूक्रेन जो मामिलो के रिस्पेक्टेबल तरीक़े सां हल कराए, छाकाणि त हू यूक्रेन, हू त ट्रम्प त अजीबो ग़रीब फार्मूला ॾींदो आहे न। सो अगरि चाइना या अमेरिका में हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप वापसि बहाल थिए थी, ख़ासि तौर ते ट्रेड जे हवाले सां, ॿियो त हाणे हिनखे ॿिए सां कहिड़ी हुननि जी शइ आहे, अगरि वापसि ट्रेड खुले थी त उन्ही मुल्कनि जी मईशत ते जो वॾो इम्पैक्ट पवंदो। ऐं जेको डपु हो त 2026 जे शुरू में या मार्च अप्रैल जे धारे को वर्ल्ड रिसेशन अचणी आहे, उन लाइ बि ज़रूरी आहे त ही मुल्क दुनिया जी जेके वॾी 2 इकॉनमीज़ आहिनि, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऐं चाइना, इन्हनि जी पाण में ट्रेड ऐं इकॉनमी जेका आहे उहो हिक ॿिए सां सलहाड़ियल हुजे, ताकी हू जेको इम्पैक्ट अगरि अचे बि थो त हुनखे ही मैनेज करे सघनि। आई थिंक के अगरि ही ॿई धुरियूं चवनि पियूं त असां पाण में मामलात, मूंखे हैरत पई थिए त 10% त कुझु बि घटि न थियो, पर अगरि चाइना खे बि वारो खाए पियो 10% सां बि, त मूंखे ख़बर न आहे, इहे टेक्निकलिटीज़ जी मूंखे ख़बर न आहे, लेकिन छाकाणि ॿई धुरियूं चवनि पियूं त वाह वाह थिए पियो, त वाह वाह थींदो हूंदो, पर अगरि इहो वाह वाह थिए थो
त यूक्रेन ते त असरु पए न पए, दुनिया में नॉर्थ कोरिया ते असरु पए न पए, इंडिया ते त असरु पवंदो, तमामु असरु पवंदो। पोइ इंडिया किथे बीहंदो? अगरि ट्रंप चाइना खे बि राज़ी करे वरितो पाण सां, जी हा। ऐं चाइना अमेरिका सां राज़ी थी वियो, त फिर इंडिया खां कीअं होसि? काफ़ी पोइ त काफ़ी स्टेबलाइज़ेशन ऐं पोइ त वॾा मसइला जेके आहिनि उहे स्टेबलाइज़ थियणु शुरू थी वेंदा। इहे सभु ज़ाहिर आहे उहो त हाणे पाकिस्तान जे जेसिताईं हुनजो असरु पए, फ़िलहाल त हीउ जेको असां वटि हले थो पियो आज़ाद जम्मू एंड कश्मीर में जेको पीपल्स पार्टी ऐं PML आहिनि, अॼु वरी वेठा आहिनि शहबाज़ शरीफ़ साहब सां मुलाक़ात थियणी आहे, आसिफ़ ज़रदारी साहब जी, जंहिंमें बिलावल साहब बि, ऐं इहे सभु कुझु डिस्कशन हलंदियूं हिन में। हाणे नून लीग पहिरां त क्लियर करे चुकी आहे त असां गवर्नमेंट ठाहिण में हथु न विझंदासीं, पर हाणे ख़बर न आहे मथां चेंज थी वञे या कुझु ॿियो निकिरी अचे, का ख़बर न आहे। छो जो पीपल्स पार्टी में बि ख़बरूं हलंदी पियूं त को नाले ते इतफ़ाक़ न आहे जंहिं नाले खे नॉमिनेट कयो आहे। पीपल्स पार्टी में इख़्तिलाफ़ जो त सवाल ई नथो पैदा थिए न सर। ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब फ़ैसिलो करे छॾींदा पीपल्स पार्टी वारे कहिड़े बि ताक़त आहे जो चए न, त पीपल्स पार्टी मंच को इख़्तिलाफ़ न हूंदो नाले तबिके, नालो जिथे फाइनल अप्रूवल लाइ वञिणो आहे उते शायदि फाइनल न थींदो हूंदो, पर ॻाल्हि इलाही अॻिते खणी वई आहे पीपल्स पार्टी। अगरि हिन खां पोइ अगरि इरादा मथे, जीअं कल्ह बि तव्हांखे चयो त मूंखे त हैरत थी थिए, आज़ाद कश्मीर जी गवर्नमेंट चेंज थींदी, पोइ पीपल्स पार्टी नून लीग ऐं पंहिंजे मुंहुं करे वठंदा, इहे कीअं थी सघे थो? त असल क्वार्टर्स में अगरि इरादो चेंज थी वियो आहे, साॻे सेटअप खे हलाइणो आहे, छाकाणि त बाक़ी इलेक्शन में बि 7 महीना 7 महीना आहिनि, त पहिरीं नवाज़ लीग वारनि जी फरमाइश हुई त तव्हां हुकूमत ढाहियो ऐं फौरन इलेक्शन कराइजो। पर शायदि पीपल्स पार्टी 7 महीननि जो पुछणु चाहे थी एडवांटेज। कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? पोइ ॻाल्हि त उहा ई थी वेंदी पई, हिते त पोइ ॾे वठि वारी ॻाल्हि आहे, त पीपल्स पार्टी खां अगरि कुझु ॾिनो वञे थो, पोइ कुझु न कुझु वठण जी कोशिशि बि थींदी। पोइ पीपल्स पार्टी छा ॾींदी? पीपल्स पार्टी इहो ई ॾेई सघे थी त जेको महीने जो अल्टीमेटम हुननि फेडरल गवर्नमेंट खे ऐं मरियम नवाज़ खे करे ओम थी उहो अल्टीमेटम किथे वियो? अलाए किथे आहे। थी वियो का डिस्कशन बि न आहे फ़िलहाल। रूज आयो ॻाल्हियुनि खे, वरी उहो फ़िलहाल डुप थी वियो। हिन वक़्तु सॼी सूरत हाल ईअं ई थी हले त माना का बि शइ क्लियर डायरेक्शन नथी वठी सघे। वरी मूंखां साॻे जुमिलनि ते तव्हां शायदि प्रोग्राम पंहिंजो शो कंक्लूड करणु चाहियो था, त जॾहिं मुंझारा हूंदा आहिनि त ग्रिप लूज़ थींदी आहे, ऐं जॾहिं ग्रिप लूज़ थींदी आहे त शयूं पोइ सभु मिलंदियूं। हा, सभु